بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين، وصلى الله على سيدنا محمد وآله الطيبين الطاهرين المعصومين. أما بعد، وقد قال الله سبحانه وتعالى في كلامه المجيد: بسم الله الرحمن الرحيم. وعد الله الذين آمنوا منكم وعملوا الصالحات ليستخلفنهم في الأرض كما استخلف الذين من قبلهم. وقال رسول الله صلى الله عليه وآله وسلم: من مات ولم يعرف إمام زمانه مات ميتة جاهلية. नाज़रीन, अॼु असां तव्हांजे ॾाढो इमाम ज़माना जी मारिफत जो मौज़ू खणी हाज़िर थिया आहियूं। इंशाअल्लाह सिलसिलेवार पेदर पेद इनखे असां तव्हांजे ॾाढो बयानु करे पेश कंदासीं। लेकिन ज़रूरी सम्झां थो त अॼु इमाम अलैहिस्सलाम सां मुतअल्लिक़ हिकु अहम सिफ़त ऐं मअरूफ़ मशहूर सिफ़त इमामत खे बयानु कजे क़ुरान पाक जी रोशनी में। क़ुरान पाक जी रोशनी में सिफ़त इमामत खे बयान कंदे वाज़े ऐं मअरूफ़ ऐं मशहूर सूरे बक़रा जी 124 नंबर आयत आहे, जंहिंमें ख़ुदावंद करीम फरमाए थो: इज़ इब्तला इब्राहीम रब्बुहु बिकलिमातिन फअतम्महुन्न क़ाल इन्नी जाइलुका लिन्नासि इमामा क़ाल व मिन ज़ुर्रियती क़ाल ला यनालु अहदि ज़ालिमीन। नाज़रीन, हिन आयत में 3 नुकात बयान थियल आहिनि। हिकु नुक़्तो इहा ख़बर ॾींदे करे माना बयानु आहे त ख़ुदावंद करीम हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खां इम्तिहान वरितो कुझु कलिमात सां। जॾहिं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम उन इम्तिहान खां कामयाबु थिया त ख़ुदावंद करीम हिकु ख़ुशख़बरी ॾींदे करे चवेसि थो त मां अॼु तोखे माण्हुनि जो इमाम बणाए छॾियो। याने मनसब नबूअत ऐं मनसब रिसालत जे हूंदे बि ख़ुदावंद करीम हिकु इम्तिहान वठी करे आज़माए थो त छा इब्राहीम अञा कुझु मनासिब जो लाइक़ु आहे ऐं ख़ुसूसी मनासिब आहिनि जेके मां उनखे अता कयां। जॾहिं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम उन इम्तिहान में कामयाबु थिया त ख़ुदावंद करीम हीअ हिकु ख़ुशख़बरी ॾिनसि त इब्राहीम, तूं मनसब नबूअत सां गॾोगॾु मनसब रिसालत सां गॾोगॾु ऐं ख़लील हुजण जे मनसब सां गॾोगॾु हिकु ॿिए मनसब जी बि तोखे बशारत ॾियां थो, उहो मनसब आहे इमामत जो। नाज़रीन, इन नुक़्ते मां वाज़े थियो त मनसब इमामत जेको आहे हिकु अहिड़ो मनसब आहे जेको रब जी ज़ात खां हिकु ख़ासि बंदे खे इनायत थिए थो ऐं हीउ कोई अहिड़ो मनसब न आहे जंहिंखे हिकु शख़्स या अहले शूरा कंहिंखे मुयन करे उन जी बैयत करे ऐं उन खे मनसब इमामत ॾिए। ॿियो नुक़्तो इहो आहे त जॾहिं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम इन मनसब जूं बरकतूं ऐं इनायतूं ॾिठियूं त हिन खे शौक़ु थियो त इहो मनसब मुंहिंजी औलाद वेझां बि कुझु अशख़ास खे मौजूदु हुजे। त पाण हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम दुआ घुरंदे चवनि था क़ाल व मिन ज़ुर्रियती, त ख़ुदाया इहो मनसब मुंहिंजी औलाद खे बि इनायत फरमा। त ख़ुदावंद करीम वरी वाइदो करे थो इहो फरमाईंदे करे त क़ाल ला यनालु अहदि ज़ालिमीन, त इब्राहीम मां तोखां पोइ इहो मनसब तुंहिंजी ज़ुर्रियत में बि ॾियां थो, लेकिन इहो मनसब कंहिं बि ज़ालिम खे नथो मिली सघे। ज़ालिम चई करे ख़ुदावंद करीम इहो वाज़े करे छॾियो त हिन मनसब जो जेको लाइक़ु आहे उहो लाइक़ु सिर्फ़ु शख़्स आदिल आहे ऐं कॾहिं बि ज़ालिम खे नथो मिली सघे। ऐं ज़ालिम जी जेका तफ़सीर कई आहे उलमाए अहले मुफ़स्सिरीन बैनल फ़रीक़ैन यानी शिया सुन्नी मुफ़स्सिरीन इन खे वज़ाहत सां बयानु कयो आहे त ज़ालिम मज़ा उहो शख़्स मुराद आहे जंहिं ख़ुदा खे छॾे करे कंहिं ॿिए जी पूॼा कई हुजे ऐं ॿिए जी जेका आसमान इबादत कई हुजे, चाहे उहो ज़िंदगी जो कुझु हिसो बि उन छो न कयो हुजे, उन खां भले तौबा बि कई हुजे, त लेकिन इनखे उहो उहिदे इमामत कॾहिं बि नथो मिली सघे।
इंशाअल्लाह इन सां गॾोगॾु असां हिकु ॿिए नुक़्ते खे बि ईंदड़ पार्ट में बयानु कंदासीं। तेसीं ताईं असां सां गॾु रहिजो। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।